डिस्ट्रिक्ट अस्पताल कंबर में नई लॻल PCR मशीन जो इफ़्तिताह सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचुओ पंहिंजे हथनि सां कयो। जॾहिं त उन खां अलावा सूबाई वज़ीर अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जो पिणु दौरो कयो। इफ़्तिताही तक़रीब बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सिहत फज़ल पेचुओ चयो त हेपाटाइटिस जे लाइ मौसर इलाज मौजूदु आहे। सॼी सिंध में हेपाटाइटिस जे स्क्रीनिंग टेस्ट मुफ़्त कराइण जा इंतज़ाम करे रहिया आहियूं। ज़िले कंबर शदात कोट में कामण जा मरीज़ ज़्यादा अचण जी सूरत में DHQ अस्पताल कंबर में स्क्रीनिंग टेस्ट कराइण जी मुफ़्त सहूलियत फ़राहम कई वई आहे। हिन स्क्रीनिंग मशीन जे लॻण सां 2,80,000 मरीज़नि जी स्क्रीनिंग टेस्ट करे सघिजे थी। उन खां अलावा सॼे सूबे सिंध अंदरि कामण जी रोकथाम लाइ कोशिशूं कयूं वञनि थियूं। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर कंबर शदात कोट सलीमुल्लाह ओडो, DSO कंबर डॉक्टर ज़ुल्फ़कार तुन्यो, ADSO डॉक्टर सैयद हबीब शाह बुखारी, MS कंबर डॉक्टर सईद अमन तुन्यो, पैरामेडिकल स्टाफ ऐं समूरा सिहत खाते जा मुलाज़िम मौजूदु हुआ।